नशर फ़िरोज़ भरसा ॻोठ फ़ाज़िल तगड़ जे रवासिन अब्दुल गफ़ार तगड़, सदाम उर्फ़ गुल तगड़, इक़बाल तगड़ क़ुरान शरीफ़ हथ में खणी चयो त असां हिन क़ुरान शरीफ़ ते हथ रखी चऊं था त असां अॻु बि सोपारियूं खपाईंदा हुआसीं, हाणे बि सोपारियूं खपाइण खां तौबा करे ताइब थी विया आहियूं। असां सुकून जी ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था, जे वास्ते असांजे भाइरनि दुकानदारनि रिक्शा हलाइण वारनि खे तंग न कयो वञे। उन्हनि वधीक साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सदाम हुसैन मुंहिंजो नालो आहे, पीउ जो नालो मेमन साजा, रहंदो मां फ़ाज़िल तगड़ जे ॻोठ में आहियां। ऐं हिन कसम साख ते मां एस पी साहिब गुज़ारिश थो कयां त अॼु खां पोइ मां ग़लति कमु सोपारींदो, जेको बि धंधो मुंहिंजो हुयो सोपारींदो, अॼु खां पोइ मां इहो धंधो न कंदुसि। ऐं आला ऑफिसरनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन कसम साख ते जे मूंखे आम्हूं साम्हूं पाण घुराईंदा त भई हीउ क़ुरान शरीफ़ मां खणी ईंदोमांनि त अॼु खां पोइ हीउ कारोबार मां न कंदुसि, ॿियो को धंधो करे पंहिंजा बचा रोज़गार कहिड़ो बि कारोबार मां कंदुसि। ऐं आला ऑफिसरनि खे इहा गुज़ारिश आहे त मुंहिंजे भाउ खे ऐं मुंहिंजे कंहिं बि ख़ानदान जे माण्हूअ खे हिन क़ुरान शरीफ़ जे वास्ते तंग न कनि। ऐं मूंखां भली कसम एस पी साहिब वटि एस पी रोयल खोसे खे गुज़ारिश आहे त भली मूंखे पंहिंजे ऑफिस में घुराए ऐं कसम साख ते मुंहिंजी जान छॾाए त उन जी वॾी मूं ते महिरबानी थींदी। ऐं सभ खां पहिरियां ॿी ॻाल्हि त साल खनि पहिरियां मां केबिन फिटी कई, उते मुंहिंजो सोपारी जे लिस्ट में नालो, पुलिस थोरो घणो तंग कंदी, मां उन मजबूरीअ में शहर छॾे आयुमि। हींअर मुंहिंजो उहो नालो हर चकर लिस्ट में अचे थो। एस पी साहिब खे गुज़ारिश आहे त इहो असांजो नालो वग़ैरह कटराए ऐं अॼु खां पोइ कसम साख ते मां इहो कारोबार सोपारिन जो न कंदुसि। अब्दुल गफ़ार, पीउ जो नालो अली असगर। असां अॼु क़ुरान शरीफ़ खयो आहे, इन खां पोइ बावजूदि असां सोपारनि जो कारोबार छॾींदासीं ऐं न ई वरी कंदासीं। जे कयोसीं त एस पी साहिब खे जेको बि एक्शन खपे त उहो खणे। असांखे एस पी साहिब खे अपील आहे त असां उते ऑफिस में घुराईंदो त हिन क़ुरान शरीफ़ ते बसि साख ॾींदासीं, अॼु खां पोइ कारोबार न कंदासीं। या असांजे घर भातियुनि खे या ॿाहिरनि खे या संगत साथ खे जेके बि आहिनि असां सां गॾु घुमंदा फिरंदा आहिनि, या असांजा छोकिरा रिक्शा काए था वञनि शहर ॾे या दुकाननि ते वञनि था, उन्हनि खे तंग न करे, पुलिस तंग थी करे। हींअर उन्हनि खे एस पी साहिब खे अपील आहे त असांखे घुराईंदो त असां क़ुरान शरीफ़ ते हिन ते साख ॾियण लाइ तयारु आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।